लफ़्ज़ ठाहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अचो त हाणे खुटल आवाज़ खे ॻोल्हे ऐं लफ़्ज़ मुकमल कयूं। ही आहिनि खुटल अखर। हिननि खे अखरनि खे पूरो करे आवाज़नि में मटाए लफ़्ज़ ठाहींदासीं। हीअं बि लफ़्ज़ ठाहिणो आहे, हीअं बि लफ़्ज़ ठाहिणो आहे। पहिरीं हिननि खे आवाज़नि में मटायूं। हिन खे पेश ॾिनोसीं, हिन खे ज़बर ॾिनीसूं, हिन खे पेश ॾिनोसूं, हिन खे पेश ॾिनोसूं। हे थी आहे आवाज़ ड़ च ड़। अहिड़ो आवाज़ असांखे ॿुधणो आहे जेको हीअं बि लफ़्ज़ पूरो थिए, हीअं बि लफ़्ज़ पूरो थिए। उहो थींदो नून ऐं मथां ज़बर थींदसि, आवाज़ थींदो न। आवाज़ मिलिया, टे आवाज़ पाण में मिलंदा। कहिड़ा कहिड़ा? न ड़, न ड़। लफ़्ज़ ठहियो उनड़। ही आहे हीअं। अखर आहिनि के, अखर आहे के, आवाज़ जो च, नून न, आवाज़ जो ड़, च न ड़। लफ़्ज़ ठहियो चनड़। ॿिया लफ़्ज़ ठाहींदासीं। हाणे ठाहींदासीं हीअं लफ़्ज़, हीअं लफ़्ज़। हिन खे आवाज़ में मटिबो, हिन खे ॾींदासीं मंद। आवाज़ जो आ, हिन खे ॾींदासीं ज़बर थियो ब। हिन खे ॾिनोसीं पेश ल, हिन खे बि ॾिनोसीं पेश थियो आवाज़ र। हाणे मिलाइबो ब, विच में गुम थियल आवाज़ मिलाइणो आहे। उहो आहे के। के खे मथां ज़बर ईंदी, आवाज़ थींदो च। ब च ल, टे आवाज़ आहिनि ब च ल। लफ़्ज़ थियो बचल। बे जी शिकिल मटिजी वई, के जी शिकिल मटी वई, लाम साॻियो। हीअं बचल थियो। हीअं आ च र, आ च र, टे आवाज़ थिया। हाणे हिननि खे कढाए लिखबो आ च र। चे जी शिकिल मटिजी वई, आ च र। इहो हो खुटल आवाज़ खे ज़ाहिर करे ऐं लफ़्ज़ मुकमल करणु। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। लफ़्ज़ ठाहियो।